जनाब मोहम्मद यूसुफ उमरानी साहब ऐं गुलज़ार शाहज़ेब ऐं ॿिया जेके बि प्रेस क्लब जा सहाफ़ी दोस्त ऐं ख़ासि तौर ते जेके दोस्त हिन में शरीक थिया आहियो प्रोग्राम में, सभिनी खे अस्सलाम वालेकुम जी। सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि तबक़नि सिन्फ़ुनि जा ॾींहं मल्हाया वेंदा आहिनि। जीअं मसलन उस्तादनि जो ॾींहुं मल्हाइबो आहे, औरतुनि जो ॾींहुं मल्हाइबो आहे, ॿारनि जो ॾींहुं मल्हाइबो आहे, सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइबो आहे, ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाइबो आहे। ईअं 3 मई सॼी दुनिया में आलमी तौर ते सहाफ़ियुनि जो ॾींहुं करे मल्हायो वञे थो। सॼी दुनिया में सहाफ़ियुनि जी जेका शिकिल आहे उहा यकीनन ॿी हूंदी। सिंध जे सहाफ़ियुनि जी शिकिल ॿी आहे। मां छाकाणि त पॉलिटिकल वर्कर आहियां ऐं लेखक आहियां, इन करे मुंहिंजी सहाफ़त सां जेका अटैचमेंट आहे, ऐं काविश में अख़बार में लिखां थो, ऐं पंहिंजी अख़बार में लिखां थो, ऐं इबरत अख़बार में लिखां थो, ज़ाहिर मुंहिंजो सिधी न सिधी तरह या अणसिधी तरह जहिड़ो सहाफ़त सां तालुक़ु आहे, बहसियत हिकिड़े कालम नवीस जी हैसियत सां। पर सिंध जे सहाफ़ी जेका पोज़ीशन आहे इंतहा ख़तरनाक आहे, इंतहा ख़राबु आहे, मुआशी तौर ते इंतहा ख़राबु आहे। इन करे जो हिते जेके अख़बारी मालिक आहिनि या मीडिया हाउस जा जेके धणी आहिनि, उहे टाइकून थी विया आहिनि, रिच थी विया आहिनि, खरपती थी विया आहिनि। सियासी असर बि उन्हनि जो वॾो, मुआशी असर बि उन्हनि जो तमामु वॾो। ऐं हाणे त इहा सूरत हाल आहे त 2018 जी इलेक्शन खां पोइ हिकिड़ी सर्वे आई, इंटरनेशनल सर्वे आई, उन ॿुधायूं त पाकिस्तान जी सियासत ते 42 सहाफ़ी असरअंदाज़ थियनि था, 42 एंकर। कॾहिं कॾहिं आउं भोगन में चवंदो आहियां माजन जो शाहज़ेब आहे, असुल में हिन जो नालो बि शाहज़ेब आहे उमरानी साहिब जो, पर इन क़िस्म जा हामिद मीर, शाहज़ेब क़ाइम ख़ानी ऐं इन क़िस्म जा तलत हुसैन, 42 जेके इन क़िस्म जा जेके एंकर आहिनि, इलेक्शन जो जेको माहौल आहे उनखे तब्दील करे वेंदा आहिनि, नतीजा तब्दील करे वेंदा आहिनि, माण्हुनि जी माइंड मेकिंग इन तरह जी कनि था। त इहो पाण चई सघूं था त सहाफ़त माण्हूअ जे ज़हन खे तब्दील करे थी, ज़हन साज़ी करे थी। ऐं उहा ज़हन साज़ी उनजो एॾो वॾो असरु थिए थो जो सॼा समाज जेके आहिनि उहे समाज जेके उनजो असरु क़बूल करे वठनि था। मसइलन हाणे पुराणे दौर में ख़बरुनि जी तस्दीक़ जेका थींदी हुई, अॼु खां 1 सदी अॻु उहा या हूंदी त रेडियो ते ख़बर आई, माना इहा सची ख़बर आहे। अदा ख़बर किथे ॿुधी अची, रेडियो ते ॿुधियमि, रेडियो ते ख़बर ॿुधी त हमरा माना तस्दीक़ थी वई त इहा ख़बर सची हूंदी। पोइ वरी हिकिड़ो दौरु आयो जंहिंमें चयो वियो त अख़बार में ख़बर छपी आहे, माना अख़बार जी ख़बर कूड़ी नथी थी सघे। पोइ हिकिड़ो टियों दौरु आयो, उहो आयो टीवीअ जो दौरु, चयोसीं टीवीअ ते ख़बर आई, जियो ते ख़बर आई, KTN ते ख़बर आई, डॉन ते आई, माना हाणे तस्दीक़ थी वई त इहा ख़बर सची हूंदी या कूड़ी ख़बर न हूंदी। पर हाणे जी सूरत हाल अहिड़ी अथव जो हीउ सोशल मीडिया जो दौरु आयो न, कॾहिं कॾहिं TV चैनल सोशल मीडिया जी ख़बर कूड़ी खणी हलाए छॾींदा आहिनि। माना जेको असीं रुजू कंदा आहियूं TV चैनलनि ॾांहुं, जेको आख़िरी मीडियम आहे मीडिया जो, डिजिटल मीडिया जो, जॾहिं असीं उन्हनि ॾांहुं रुजू कयूं था त उहे ॿिए सोशल मीडिया था ख़बर खणी पोइ पिया तस्दीक़ कंदा न इहा ख़बर जेका हुई उहा ईअं न आहे। मसइलन जी मिसाल तौरु तव्हांखे ॿुधायां, हाणे ताज़ो हिकिड़ी लम्स जी छोकिरी जो इशू उभरियो, त उन छोकिरी चयो त उनजे नाले ॿुधायूं त उहो जेका मेडिकल जी टेस्ट सां पास करे पई। TV चैनल सभिनी हलाई, इंटरव्यू करे आयसि, घर वियसि, ऐं छोकिरी बि माशाल्लाह कॉन्फिडेंस एतिरी जो पंहिंजे कूड़ ते एतिरे आख़िरी वक़्त ताईं बीठी रही त चई हा मां जेको सो मेडिकल जी टेस्ट पास करे हाणे लम्स में मुंहिंजी दाख़िला थी वई आहे। एतिरियूं सारियूं मार्कूं खईं, 78 लाइ 90 मार्कुनि जो, ऐं समूरनि TV चैनल आहे। पोइ 2 ॾींहंनि खां पोइ ख़बर पई त उहो लिस्ट में फेल हुई। त हाणे माना TV चैनल जेके आहिनि उन्हनि ते बि सोशल मीडिया जो एॾो वॾो असरु थी वियो आहे जो उहे उतां ख़बरूं खणनि था। ख़ुशूसन जेको हीअ स्प्रिंग जेको रिवोल्यूशन आयो, बहार इनकलाब जेको आयो, उन हिकिड़ो नओं टर्मिनोलॉजीअ खे सॼी दुनिया में जनमु ॾिनो, उहो आहे सिटीज़न जर्नलिज़म जो नओं टर्मिनोलॉजी। जेका पाण इहा ॻाल्हि कयूं था हर हिकु माण्हू सहाफ़ी आहे, माना शाहज़ेब जेको आहे उहो जर्नलिस्ट कोन्हे, हीअ सिटीज़न जर्नलिस्ट आहे। हाणे सिटीज़न जर्नलिस्ट इहो आहे त हर शहरी उहो जर्नलिस्ट थी वियो आहे। हाणे उहो कीअं थी वियो आहे, छाकाणि त अॻे अख़बार लाइ ख़बर पोस्ट करणी पवंदी हुई। मां बि सिंधु अख़बार जो कंहिं दौर में नुमाइंदो रहियुसि, मां चंद में महिराण अख़बार जो नुमाइंदो रहियुसि। उन वक़्तु उन्हनि जो शर्त इहो हूंदो त अख़बार खपाईंदो
माना तव्हां हाकर बि थियो, तव्हां साफ़ी बि थियो। ऐं 2-3 साल मां पोइ सुबुह जो उथी पहिरीं वञी स्टॉप तां अख़बारुनि जा बनल खणंदा, पोइ अख़बारूं विराए बि हुयूं, पोइ अध खां वधीक पैसा जेके उहे खाई वेंदा, वरी पैसा उते बिल भरे ॾियणो पवंदो हो इज़िया जे दौर में। असां बि सहाफ़त जो 2-4 साल इहो पीरियड जेको सो गुज़ारियोसीं। उन वक़्तु अञा नवां सियासत में एंट्री पे थियासीं त असांखे ज़रूरत हुई त हीअ आवाज़ बि हुजे। उन वक़्तु हिकिड़ो ई माजन साफ़ हुयो रमज़ान जे इलाइक़े में, पर पोइ असां सम्झूं हीअ असांखां कमज़ोर आहे, हीउ ॾुखियो कमु आहे, हीअ शींहं जे वात में हथु विझण जे बराबरि कमु आहे, तमामु ॾुखियो कमु आहे। उहो तुर्त असां पंहिंजो पाण खे सुञाणे हुन मां हथु कढी छॾियासीं। पर तव्हां जेके दोस्त कमु कयो पिया, तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त दुनिया में सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक तरीन जेको मुल्क करार ॾिनो अथनि उहो पाकिस्तान। जीअं तव्हां साईं गौतम चन्ना साहिबु नाला वरिता, नसरुल्ला गडाणी जो नालो वरितईं, वलीउल्लाह बाबर जो पाण नालो वठी सघूं था। खोड़ सारा सहाफ़ी जिन खे गिरफ़्तार कयो वियो, जिन खे मारियो वियो, जिन ते तशदुद कयो वियो, जिन खे तमामु घणो परेशान कयो वियो, उहे के त सहाफ़त ई छॾे विया हलिया। त सॼी दुनिया में ख़तरनाक तरीन जेको मुल्क आहे सहाफ़ियुनि लाइ उहो पाकिस्तान आहे। शाबज़ आहे तव्हांखे, तव्हां इन ख़तरनाक सूरत हाल में कमु कयो पिया ऐं पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु कयो पिया, ऐं हिकु अहिड़ी सनत में कमु कयो पिया जंहिं सनत में तव्हांखे पघार जो रुपयो कोन थो मिले। माना पोरियो कयो था, 24 कलाक पोरियो कयो था। सहाफ़ी सुम्हंदो कोन्हे, छाकाणि त ख़बर सुम्हंदी कान्हे। ख़बर कंहिं वक़्तु बि अची सघे थी। पाण हींअर वेठा आहियूं, हिन वक़्तु बि कान का ख़बर, उहा गर्दिश मां आहे, उहा हले पई। कान का ख़बर पाण खे ओचितो ख़बर पवंदी, एक्सीडेंट थी पियो, ओचितो ख़बर पई बाहि लॻी वई, ओचितो ख़बर पई को ॿियो मसइलो थी वियो, त ख़बरूं गर्दिश में हूंदियूं। ख़ुदि ही जेकी असीं गुफ़्तगू कयूं पिया, इहा ख़ुदि हिकिड़ी ख़बर आहे त सहाफ़ियुनि जे आलमी ॾींहं ते महाजन जे प्रेस क्लब खे जे दोस्तनि खे दावत ॾिनी, इहा ख़ुदि हिकिड़ी ख़बर आहे, पंहिंजे अंदरि में हिकिड़ी ख़बर आहे। त उन सूरत हाल में हिकिड़ो अहिड़ी सनत जंहिंजे पोरियत खे पघार ई कोन थो मिले, पर पोइ उनते इल्ज़ाम तमामु घणा आहिनि त भतेखोर आहे, मनसियात जा पैसा थो वठे, माण्हुनि खे ब्लैकमेल थो करे। बाबा छो न कंदो? ॿियो हुन वटि रस्तो कहिड़ो आहे? मां हुनखे जस्टिफाई नथो कयां त जेकी कुझु थिए पियो सिंध जे अंदरि सहाफ़त में, इहो सभु कुझु थियणु खपे। इहो इनखे आउं दुरुस्त नथो सम्झां, पर आउं बुनियादी तौरु सम्झां थो त हीअ जेकी अख़बारी सनत आहे या मीडिया हाउसिस जेके आहिनि, हाणे त उन्हनि ते कब्ज़ो थी वियो आहे। मसइलन हाणे तव्हां वटि जेके बि चैनल आहिनि, को अली हसन ज़रदारी जो चैनल आहे, को शर्जील इनाम मेमण जो चैनल आहे, को कंहिं ॿिए जो चैनल आहे, ऐं वज़ीर जेके आहिनि अख़बारूं ऐं टीवी चैनल्स उहे इश्तारनि ते हलनि थियूं। वज़ीरनि जे फ़ोननि ते सहाफ़ी जेको सॼी ज़िंदगी पंहिंजी ॾिए थो सहाफ़त खे, उनखे हिकिड़े मिंट में रिमूव कंदे, हटाईंदे, उन बाबति ख़बर हलाईंदे देरी नथा कनि। त हाणे जेको हीउ नओं जेको दौरु आहे, उन दौर जूं जेके तक़ाज़ाऊं आहिनि, उन तक़ाज़ाउनि खे घटि में घटि जेके सिंध जा सहाफ़ी आहिनि उन्हनि खे सम्झणो पवंदो। मसइलो बुनियादी तक़ाज़ाऊं सम्झां थो त असांखे, मूं हैदराबाद जे हिकिड़े सहाफ़ी सां 2-4 ॾींहं पहिरीं हीअ कचहरी कई, नशिस्त कई। उनखां मूं पुछो त तूं हींअर हैदराबाद जो वॾे खां वॾो सीनियर सहाफ़ी, हेॾे वॾे चैनल जो, भला तूं जेके रिपोर्टूं कंदो आहीं उहे टीवीअ ते ॾिसंदो आहीं? चई मूंखे 2 साल थिया आहिनि, मां कॾहिं टीवीअ ते पंहिंजी रिपोर्ट कान ॾिठी आहे, 2 साल थी थिया आहिनि। इहो साॻियो जे सुवाल आउं तव्हां खां पुछां त तव्हां पंहिंजी रिपोर्टिंग जेके ख़बरूं मोकिलियो था ऐं जेके तव्हां वीडियो ठाहे मोकिलियो, तव्हां ॾिसंदा आहियो? तव्हांजो जवाबु हूंदो साईं फेसबुक ते ॾिसंदा आहियूं। जो हाणे टीवी चैनलनि जा फेसबुक ते पेज अची विया आहिनि, उन ते ॾिसंदा आहियूं। डायरेक्ट सीड़जी वञी जेको सो टीवीअ ते वेहियूं त हाणे साईं ख़बर ईंदी, ॾिसंदासीं। अॻे ईअं थींदो हो, अॻे ईअं थींदो हो त टीवीअ ते ट्रेकर ईंदो हो न, इहा वॾी ॻाल्हि हूंदी त मुंहिंजे नाले जो ट्रेकर आयो आहे। असांखां इंटरव्यू कंदा हुआ KTN वारा, ॿिया टिया जेके हिते लोकल इशूज़ हूंदा हुआ, तिलके महाजन जो मूंखे यादि आहे त तहरीक जो इशू हो, पाणी जा इशू थींदा हुआ, रोड ब्लॉक जा इशू थींदा। असांखे टीवी वारा न्यूज़ कास्टर फ़ोन कंदो, जी तव्हांजो मौक़ूफ़ वठूं था। असांखे ख़ुशी थींदी त असांखे न्यूज़ कास्टर जेको सो असांखां इंटरव्यू थो वठे, पैनल में ॿियारींदा हुआ, डिस्कस कंदा हुआसीं। हाणे असांखे केरु बि नथो न्यूज़ कास्टर फ़ोन करे, हाणे असांखे पंहिंजी टीवी आहे, असांजी मोबाइल जेका आहे उहा ख़ुदि टीवी आहे, असीं उहा भरे रखी था छॾियूं। त हाणे जेको दौरु तब्दील थियो आहे, उन तब्दील थींदड़ दौर में तव्हां दोस्तनि खे बि तब्दील थियण जी ज़रूरत आहे। उन में आउं तव्हांखे अहिड़ी गुज़ारिश कयां, हाणे मसइलन तौर तरीक़ा कमाइण जा बि तब्दील थी विया अथव, ऐं सहाफ़ियुनि खे उन तरफ़ तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। कनि मसइलन यूट्यूब चैनल तव्हां पंहिंजा ठाहियो, उन ज़रिए तव्हां तमामु घणो जेकॾहिं उनखे रोज़ु तव्हां वीडियो रखो, जेकी तव्हां रिपोर्टिंग कयो था, भले टीवी चैनल खे तव्हां रिपोर्ट कयो था, गॾोगॾु तव्हां उहा रिपोर्टिंग पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ ठाहियो, उन सां तव्हांजी अर्निंग शुरू थी। सिंपल तरीक़ो थी वियो आहे यूट्यूब जो। ख़ुदि फेसबुक जेको आहे उहो मोनिटाइज़ थिए थो अॼुकल्ह। अॻे त इहो हूंदो त 5000 तव्हांजा फ्रेंड्स थियनि, फॉलोवर्स थियनि, उनखां पोइ तव्हां मोनिटाइज़ कंदो। हाणे नंढियूं नंढियूं हुननि रखियूं आहिनि
अचीवमेंट्स रखियूं अथनि त इहे नंढियूं नंढियूं कयो, एतिरियूं पोस्टूं कयो, एतिरा फॉलोअर्स कयो, हेतिरा रील्स रखियो, एतिरा वीडियो रखियो, तव्हांजो फेसबुक जेको आहे उहो मोनिटाइज़ थिए थो। इनकम जा ज़रिया तव्हां सिंध जा सहाफ़ी जेसीं हथु न कंदव तेसीं हिननि मालिकनि जे रहम करम ते हूंदो, जेके ही टाइकून थियो वेठा आहिनि, जेके सहाफ़त जे नाले ते ही सॼो कारोबार कनि पिया, उन करे ही तमामु ज़रूरी आहे त जेके नौजवान सहाफ़त में अचनि पिया उन्हनि खे पंहिंजा मुआशी वसीला जोड़ण जी ज़रूरत आहे, सख़्तु ज़रूरत आहे। मूं कुझु साल पहिरीं हिकिड़ी वॾी सिंधी अख़बार जे एडिटर जो इंटरव्यू पढ़ियो। उन सहाफ़ी पुछियोसीं तव्हां ते इल्ज़ाम आहे त तव्हां जेको तव्हांजो नुमाइंदो आहे उनखे तव्हां पघार नथा ॾियो। जीअं बिल्कुलु कोन ॾींदा आहियूं। चईं पोइ कीअं गुज़र कंदो? जी उनजो मसइलो आहे। चईं उनजो मसइलो कीअं आहे? जी मसइलो उनजो आहे न, असां जॾहिं उनखे पघार नथा ॾियूं तॾहिं बि उहो असांजो सिफ़ारिशूं कराए MP MNS खां पोइ सिफ़ारिशूं कराए असांखां नुमाइंदगी थो वठे। माना असांजी नुमाइंदगी में उनखे फ़ाइदो आहे न, इन करे उहो असांखां नुमाइंदगी थो वठे। कंहिं क़दुरु ॻाल्हि उन सही हुई, पर उन माण्हूअ ते, उन मालिक ते अख़बार ऐं मीडिया चैनल जे तमामु वॾे टाइकून ते इहा ज़रूरु अख़लाक़ी ज़िम्मेवारी हुई त जेकी उनजो वर्कर आहे, जेको उनजे पघर पोरियो जेको वाहे थो, जेको एॾो सारो लोड़े थो ऐं समाज में थ्रेड्स खणे थो, उनजे घटि में घटि बचनि जे रोज़गार जो ज़रियो बणिजे, उहो नथो बणिजे। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे लख शाबसूं हुजनि। तव्हां जोत जलाए वेठा आहियो, ॿारियो बीठा आहियो, सच जो साथ ॾियो बीठा आहियो। हक़ीक़त में जेकी बि तव्हां तशरीहूं सहाफ़त ॿुधायूं, इहे सभु तशरीहूं दुरुस्त हुयूं, पर बुनियादी जेका तशरीह आहे उहा इहा आहे त ताक़तवर जे अॻियां सच जे आवाज़ खे निर्वार करण ई नालो सहाफ़त जो आहे। ताक़तवर जे अॻियां झुको न, पहाड़ जियां बीठा हुजो, हिमालया जियां, भगोटुड़े जबल जिया तव्हांजा कंध मथे हुजनि, तव्हां जूं नज़रूं हेठि झुकियल न हुजनि, तव्हांजे कलम मां निकितल हर लफ़्ज़ जेको आहे उहो या शायदि ॾे त इन लफ़्ज़ में तव्हांजो रुॻो पोरियो, तव्हांजो रुॻो पघर शामिलु कोन्हे, पर इन लफ़्ज़नि जे पुठियां हक़ीक़ी सच बि शामिलु आहे। उहो ई तव्हांखे ज़िंदा रखंदो, उहो ई तव्हांखे समाज में ताक़तवर कंदो, उहो ई समाज में तव्हांजे लाइ नवां नवां रस्ता ऐं नवां नवां गछ ॻोल्हींदो। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि मां जिन जेका कोशिशि कई आहे, अॼुकल्ह मूंखे इन ते ज़रूरु अफ़सोस आहे त असां वटि इदारा साज़ी नथी थिए। मां जिन में प्रेस क्लब कोन्हे को, तहलक हेडक्वाटर आहे, प्रेस क्लब हुजणु खपे असां वटि। माण्हू केॾांहुं वञनि, किथे तव्हां ॾियनि, कंहिं वटि वञी रड़कनि। माण्हू त थाणे ते वेंदो, थाणे ते जेकॾहिं हुनखे इंसाफ़ न मिलंदो त भॼंदो सहाफ़ी ॾे। इस्पताल वेंदो, उते इलाजु न थींदो, भॼंदो सहाफ़ी ॾे। मुख़्तियारकार खातो न कंदो त भॼंदो सहाफ़ी ॾे। ईअं जेके बि मामला हूंदा आहिनि उहो माण्हू फ़ौरन भॼंदो सहाफ़ी। हाणे सहाफ़ीअ जो इदारो ख़तमु थी वियो आहे, मां चवंदो मां त घटि में घटि इहा कोशिशि कयो, जेसीं तव्हां इहो सभु कुझु करे सघो, को इदारो ठाहे सघो, तेसीं असीं तव्हांखे ऑफर कयूं था। हीअ लाइब्रेरी तव्हांजी पंहिंजी लाइब्रेरी आहे, अचो हिते जी वियो। माण्हू केरु दांह करे थो, को करे थो, कंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस आहे, तव्हां अची उहा कवरेज कयो। हिन इदारे जो बि इहो ई मक़सदु आहे त माण्हुनि खे शौर ॾिजे, माण्हुनि खे ताक़त बख़्शिजे, माण्हुनि जी आवाज़ खे मथे खणिजे, माण्हुनि खे इहो एतमाद ॾियारिजे त असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जूं तई थोराइतो आहियां, तव्हां टाइम कढी ऐं हिन नंढड़ी तक़रीब में शामिलु थिया आहियो। ऐं असां हिन सिलसिले खे जारी ऐं सारी रखंदासीं। थोरा ई घणा, सिंधी जी चवणी आहे थोरा कणा थालीअ में भला। फ़िलहालु थोरा आहियूं, पर चङा त आहियूं न। हिकिड़ा माण्हू हींअर होटलुनि ते वेठा आहिनि, हिकिड़ा माण्हू कंहिं स्नोकर ते वेठा हूंदा, हिकिड़ा माण्हू कंहिं ॿिए खफ़े में वेठा हूंदा। असीं हिते वेठा आहियूं सहाफ़त ते ॻाल्हायूं पिया, असीं हिते वेठा आहियूं सिंध ते ॻाल्हायूं पिया, असीं हिते वेठा आहियूं सच ते ॻाल्हायूं पिया, असीं हिते वेठा आहियूं शऊर ते ॻाल्हायूं पिया, असीं वेठा आहियूं, असीं पूरो उमीद आहियूं असीं तब्दीली आणींदासीं। त हीअ जेके पाण 8-10 माण्हू वेठा आहियूं, इहा मूंखे पक आहे त इहे वधंदासीं, खुटंदासीं कोन। ऐं बहिराण ईंदा आहिनि, इहो चइजे त शयूं ठहियूं, वरी टठियूं, वरी ॾहंदियूं, वरी ठहंदियूं। बहिराण ईंदा, बहिराण ज़िंदा शयुनि में ईंदा। क़बरुनि में मुक़बरनि में बहिराण न ईंदा आहिनि। इहे क़बरूं पयूं न, हीअ चौधारी पंहिंजे मां जंहिं अहिड़ो शहर आहे जंहिं चौधारी मुक़ाम आहिनि, उते क़बरुनि में कहिड़ो बहिराण? माण्हू पिया आहिनि। पाण हर साल हर ॾींहुं वेंदा आहियूं, माण्हुनि खे वञी दफ़न करे ईंदा आहियूं, वरी पोइ 12 महीने वञी दुआ घुरींदा आहियूं। उन्हनि में बहिराणी कोन्हे को, मुआ पिया आहिनि। जीअरनि में बहिराण पैदा थींदा, ऐं पोइ जीअरनि जो इहो कमु आहे त जॾहिं बहिराण पैदा थियनि, शयूं ठहनि, त ॿीहर उन्हनि खे ठाहिण जो कमु कनि। पाण ठाहिण जे कम सां लॻल आहियूं ऐं इनशा सभु इदारा ठहंदा। लाइब्रेरी ठहे पई, प्रेस क्लब बि ठाहींदासीं गॾिजी असीं तव्हां सां, ऐं पाण सभु गॾिजी कंदासीं सभु कमु। सियासी पार्टियूं जेके मुतहरिक न आहिनि उन्हनि खे बि गॾिजी सरगर्म में मुतहरिक कंदासीं, ऐं हिकिड़ो माहौल अहिड़ो ठाहींदासीं पाण सभु माजन में जेके बि हे दोस्त पढ़ियल लिखिया आहियूं, त हिक ॿिए खे ॿुधूं, हिक ॿिए खे सम्झूं, हिक ॿिए लाइ इज़त ऐं एतिराम जो रवियो जेको असांजो आहे उहो ज़िंदा, ऐं हिक ॿिए ॾांहुं उहो रवियो जेको आहे उहो रवियो ख़तमु न थिए, पर उहो वधीक स्टेबल थिए ऐं वधीक उन में ताक़त ऐं उन में वधीक सघ पैदा थिए। तव्हां सभिनी दोस्त